काफ़ी कैंडिडेट्स की हिकिड़ी कन्फ्यूजन हुई त असां जॾहिं वर्ड प्रॉब्लम कयूं था या जॾहिं असांखे वर्ड प्रॉब्लम मतिलबु फेस करण लाइ मिलनि था, उहे टेस्ट में हुजनि, उहे टेक्स्ट बुक में हुजनि, त उहे असांखे सम्झण में काफ़ी प्रॉब्लम पिया कनि। त मतिलबु असां हिन लेक्चर खे ईअं डिज़ाइन कयो आहे त अहिड़ा ॿार जेके मतिलबु जिन सां वर्ड प्रॉब्लम में काफ़ी प्रॉब्लम थिए थो या वर्ड प्रॉब्लम सम्झण में काफ़ी मुश्किल कनि था, त हीउ वीडियो उन्हनि जे लाइ हिकिड़ो बुनियाद जो कमु कंदो। सो मां हिकिड़ी अगरि तव्हां सां हिते विच में ॻाल्हि डिस्कस कंदो हलां त हिकिड़ो असांजो साइंस टीचर आहे, उहो हमेशह चवंदो आहे त जंहिं शइ जा जेसि ताईं तव्हां वटि सेंसिस डेवलप नथा थियनि, मतिलबु जंहिं शइ जी जेसि ताईं तव्हांखे आदत नथी पए, जंहिं शइ सां जेसि ताईं तव्हां मिलो नथा, तेसि ताईं उहा तव्हांजे लाइ हिकु अजनबी हूंदी। त वर्ड प्रॉब्लम जी दुनिया में दाख़िल थियण जे लाइ हीउ वीडियो असां उन्हनि सां हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो ग्राउंड जो कमु कंदो ऐं इनशाला उमेदु आहे त हिन वीडियो खां पोइ या हिन वीडियो जे अंदरि तव्हांखे वर्ड प्रॉब्लम जूं काफ़ी शयूं क्लियर थी वेंदियूं। ऐं यादि रहे त हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जे लाइ वीडियो तयारु कयो वियो आहे त जिन सां वर्ड प्रॉब्लम में बुनियादी तौर ई प्रॉब्लम आहे। सो सभ खां पहिरियां अगरि वर्ड प्रॉब्लम ते अचूं त वर्ड प्रॉब्लम जो बुनियादु निकिरे किथां थो, उहे असांजूं 4 जेके सिम्बल्स आहिनि मैथमेटिक्स में असांखे मतिलबु नंढे लाइक़ो पढ़ायूं वेंदियूं आहिनि, प्लस माइनस मल्टीप्लाई डिवीजन। अगरि कोई ॿार, मां चवंदो आहियां वर्ड प्रॉब्लम में अगरि उनखे मतिलबु इन थियणो आहे त पहिरियों हिन चइनि निशाननि जे वर्ड प्रॉब्लम्स या हिननि चइनि निशाननि जे कॉन्सेप्ट खे सम्झे। असां हाणे हिननि चइनि निशाननि जे थोरो वर्ड प्रॉब्लम खे, हिननि जे कॉन्सेप्ट खे क्लियर कंदे असां कुझु बुनियादी शयूं ते डिस्कस कंदासीं। जीअं त पहिरियों टॉपिक आहे प्लस। असां प्लस खे ईअं ई ॾिठो आहे त मतिलबु कुझु अंग मिलंदा आहिनि, असां उनखे मतिलबु उन्हनि खे एड कंदा आहियूं, इहो जोड़ थींदो आहे। पर जोड़ जी दुनिया जे अंदरि कुझु हिन तरीक़े सां बि असांखे वर्ड प्रॉब्लम मिलंदा आहिनि त अगरि असलम खे हेतिरा पैसा पघार जे मद में मिलनि था, हेतिरा पैसा उनखे मतिलबु कोई डोनेट करे थो, हेतिरा पैसा उनखे जेको आहे सो पंहिंजा पिया आहिनि, ॿुधायो त हिन वटि टोटल रक़म केतिरी आहे। सो अहिड़े तरीक़े सां हिकिड़ा वर्ड प्रॉब्लम प्लस जा ठहंदा आहिनि। उन खां पोइ प्लस ऐं माइनस खे मिलाईंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे चयुमि त असलम खे हेतिरा पैसा पघार मिली, हेतिरा पैसा पिया अथसि, हेतिरा पैसा हुनखे डोनेट थियनि था। अगरि हू कुझु पैसा मतिलबु हिकिड़ो अंगु मिलियल हुजे त दुकानदार खे सौदे जा ॾिए थो, ॿुधायो त बक़ाया हुन वटि केतिरा पिया आहिनि। त हाणे ॾिसो, हिते असांखे प्लस बि मिली, माइनस बि मिली वई। अगरि अचूं था माइनस जे तरफ़, लास्ट टाइम मूं हिकिड़ी प्रिपेरेशन करायां पियो IBA जे हिन जी स्कॉलरशिप जी ॿारनि खे, त उन में हिकिड़ो सैम्पल पेपर में हिकिड़ो सुवालु ॾिनो त मतिलबु हिकिड़े बंदे जी हेतिरी माना कुझु थाउज़ंड्स में हुनजी सैलरी हुई ऐं बक़ाया कुझु जेको आहे सो हुन जे घर जो ख़र्चु हुयो। हू पुछनि पिया त अगरि हीउ ख़र्चु मतिलबु ॾेई थो वञे घर खे, त ॿुधायो त बक़ाया हिन वटि हाणे केतिरा पैसा बचनि था। त माइनस खे बि कुझु हिन तरीक़े सां हुनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे वर्ड प्रॉब्लम्स जे अंदरि। उन खां बाद में अचे थी मल्टीप्लिकेशन। हाणे मल्टीप्लिकेशन जे लाइ इहो वाज़े रहे त मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन असांखे थोरो कॉम्प्लेक्स जो शिकार कंदियूं, इन्हनि खे थोरो असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। त मल्टीप्लिकेशन जे लाइ बुनियादी जेको कॉन्सेप्ट आहे उहो आहे त हिकु शइ जी रक़म मिलियल हुजे, बाक़ियुनि जेतिरनि जी चवे असां मालूम कयूं। मिसाल, अगरि हिकिड़े दुकान ते वञूं था, हिकिड़ी पेंसिल 20 रुपए थी मिले, ॿुधायो त अहिड़ियूं 10 पेंसिलियूं घणे मिलंदियूं? त ॿिनि खे असां 10 सां ज़रब कंदासीं त ॿिॾां 20, त 20 रुपए असांखे जेको आहे सो बक़ाया पेंसिलियूं मिलंदियूं। अगरि हिकिड़ी चांहि 5 रुपए थी मिले, ॿुधायो त 3 चांहियूं घणे मिलंदियूं? त 5 टका 15। त अहिड़े तरीक़े सां असांखे जॾहिं हिकिड़ी शइ जी रक़म मिलियल हुजे ऐं बाक़ियुनि जी मालूम करणी हुजे, तॾहिं असां जेको आहे सो मल्टीप्लिकेशन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ आहे डिवीजन। डिवीजन जा ही कुझु बुनियादी कॉन्सेप्ट्स आहिनि त काफ़ियुनि शयुनि जी रक़म मिलियल हुजे, हिक जी मालूम करणी हुजे। मिसाल, अगरि तव्हांजे घर में 10 मज़ूर आहिनि ऐं तव्हां वटि 40 रुपया पिया आहिनि, त अगरि तव्हांखे पुछो वञे त 40 रुपया पिया आहिनि तव्हां वटि, मज़ूर तव्हां वटि 10 था मतिलबु कमु कनि जॻहि ते, तव्हां हिकु मज़ूर खे बराबरि अगरि तव्हांखे ॾियणा हुजनि त केतिरा ॾींदव? त पोइ असां छा कंदासीं, 40 खे 10 सां वंड कंदासीं, 4 ॾांहुं 40, त यानी हाणे 10 मज़ूरनि खे जॾहिं 4 रुपया ॾींदासीं हिक हिक खे, त 10 मज़ूरनि में उहे बराबरि विरहाइजी वेंदा ऐं असांखे ख़बर पवंदी त हिकिड़े मज़ूर खे 4 रुपया ॾियणा आहिनि। ही हिकिड़ा 4 नंढड़ा एग्ज़ाम्पल्स हुया जेके मतिलबु वर्ड प्रॉब्लम जी आदत विझण जे लाइ पाण में इहो थोरो तव्हांखे सम्झंदव। ऐं असां हाणे कुझु एग्ज़ाम्पल्स बुक तां बि हली करे डिस्कस कयूं था त कीअं असां हुननि जा वर्ड प्रॉब्लम जा एग्ज़ाम्पल्स सम्झूं। जीअं हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयल आहे त नसीमा परचेस्ड
4 whole 1/4 kg of milk powder. She used 1 whole 3/8 kg of it in a month. How much milk powder is left? हाणे ॾिसो, हाणे इहो मतिलबु हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम असांखे मिलियल आहे पर फ्रैक्शन में आहे. हाणे फ्रैक्शन बि असांखे चए थो जोड़ कट ज़रब वंड असांखे सभु अचनि था, पर हाणे अगरि असां हिनखे सम्झूं त चए थो त नसीमा हेतिरा किलो मतिलबु उनखे ख़रीद करे थी खीर जा, ठीकु आहे, हिकिड़ो अंगु मिलियल आहे ऐं उहा खपाए उन मां हेतिरा किलो थी, ठीकु आहे. ॿुधायो त बाक़ी केतिरो बचंदो? बाक़ी केतिरो बचंदो हाणे असां हिते छा कंदासीं? माइनस कंदासीं. मिसाल कीअं हिन जो अगरि थोरो अंगु सिधो खणूं त 4 किलो वठे थी, 1 किलो खपाए थी, त घणा बचंदसि हिनखे? पोइ हिते 3 किला बचंदा. त हाणे उहे त खणी सिधा अंग हुया, पर हाणे अगरि हिन जे अंदरि असांखे फ्रैक्शन जे अंदरि मिलंदो न त सिंपल असां हिनखे जेको आहे सो सबट्रैक्शन कंदासीं, जहिड़े तरीक़े सां असां ऑलरेडी सिखी आया आहियूं. उन खां पोइ आहे एग्जाम्पल ॿियो आहे त वाट विल बी द टोटल लेंथ ऑफ 5 पीसेस ऑफ स्ट्रिंग इफ ईच पीस इज़ 3/4 मीटर लॉन्ग. 5 पीसनि जो जेको आहे सो जेका आहे उहा लेंथ केतिरी थींदी अगरि हिकिड़े टुकड़े जी लेंथ 3/4 आहे. तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं हिकिड़ी शइ जी रक़म असांखे ख़बर हुजे त बक़ाया जो जेको आहे असां फिगर मालूम करण लाइ असां छा कंदासीं? सिंपली हुनखे मल्टीप्लाए कंदासीं, असां इहो सॉल्व करे वेंदासीं. उन खां पोइ ॿियो नंबर मतिलबु उन खां बाद हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे त अ फैमिली यूज़िस 4 whole 1/4 liters ऑफ मिल्क एंड अदर फैमिली यूज़िस 7 whole 1/2 liters ऑफ मिल्क इन अ डे. हिकिड़ी फैमिली आहे जेका हेतिरो खीर महीने में इस्तेमालु करे थी, ॿी हेतिरो करे थी. हाउ मच क्वांटिटी ऑफ मिल्क इज़ यूज़ड बाय बोथ फैमिलीज़. त ॿिन्हिनि फैमिलियुनि जे तरफ़ां टोटल खीर केतिरो इस्तेमालु कयो आहे असां हिते एडिशन कंदासीं. उन खां पोइ आहे माई आंटी उन खां पोइ ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे माई आंटी बाइज़ अ पीस ऑफ रिबन दैट इज़ 4 whole 1/6 cm लॉन्ग, सेंटीमीटर लॉन्ग. शी बाइज़ एन अदर पीस ऑफ रिबन दैट इज़ 4 whole 2/5 centimeter लॉन्ग. हाउ मच लॉन्गर देन द सेकंड पीस ऑफ रिबन इज़. हिकिड़ी वठे थी 4 whole 1/6, ॿियो जेको मतिलबु पीस वठे थी 4 whole 2/5. हाणे चवे थी त ॿुधायो त जेको ॿियो नंबर पीस हिन वरितो आहे उहो पहिरें खां केतिरो वॾो आहे. इन जो हिकिड़ो नंढो मिसाल मां तव्हांखे ॾियां त हिकिड़ी रिबिन वठे थी 4 मीटर, ॿी रिबिन वठे थी 5 मीटर. हाणे ॿी 5 वरिती अथई ऐं पहिरीं 4 वरिती अथई. हाणे चवनि था त माना ॿी ॿुधायो त केतिरी वॾी आहे, त असां छा कंदासीं? जेका ॿी वॾी वरिती अथई उन मां कट कंदासीं पहिरीं, असांखे ख़बर पवंदी त 1 मीटर इहा ॿी रिबिन वॾी आहे. हाणे ॾिसो असां हिते सिंपल सम्झी वियासीं. अहिड़े ई तरीक़े सां असां हिनखे छा कंदासीं? जेका ॿी वॾी रिबिन वरिती अथई उन मां कट कंदासीं असां पहिरीं रिबिन, त असांखे जवाबु मिली वेंदो. हिन प्रॉब्लम्स खे रेंडमली पढ़ण जो मतिलबु छा आहे? सिर्फ़ु इहो आहे त तव्हांखे इहो मतिलबु बावर करायां पियो त वर्ड प्रॉब्लम बुनियादी तौरु इन निशाननि मां ई आदत विझे माण्हू पाण खे. पोइ अगरि जॾहिं वॾनि उन्हनि चैप्टर्स जे अंदरि दाख़िल थींदो त इनशाला उहे आहिस्ता आहिस्ता वर्ड प्रॉब्लम सां रिलेवेंट थी वेंदो ऐं उहे वर्ड प्रॉब्लम हुन जे लाइ कोई बि प्रॉब्लम क्रिएट न कंदा. अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल आहे त आई एम 8 whole 1/2 years old and my brother is 2 whole 1/2 years younger than me. What is the age of my brother? मुंहिंजी उमिरि हेतिरी आहे, मुंहिंजो भाउ हेतिरा साल मूंखां नंढो आहे, ॿुधायो त हू मूंखां हुनजी उमिरि केतिरी आहे. इन जो मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो होल नंबर्स जे अंदरि ॾियां थो. मां 8 सालनि जो आहियां ऐं मुंहिंजो भाउ 2 साल मूंखां नंढो आहे. त हाणे डेफिनेटली मां 8 सालनि जो आहियां ऐं हो मूंखां 2 साल नंढो आहे, त हुनजी उमिरि 6 साल थींदी. हाणे कयोसीं छा? हिते कट कयोसीं. कंहिंखे जेतिरा साल हू मूंखां नंढो आहे, माना टोटल मुंहिंजी उमिरि केतिरी आहे? 8 साल. मूंखां घणा साल नंढो आहे? 2 साल नंढो आहे. मां कट कयमि त मूंखे ख़बर पई त मूंखां हुनजी उमिरि 6 साल आहे. अहिड़े ई तरीक़े सां असांखे फ्रैक्शन में बि ही मतिलबु हिन तरीक़े सां मिलंदा. हे बि अंग ई आहिनि, पर असां अॻ में डिस्कस कयोसीं त ही अणपूरा अंग आहिनि, ही पूरा अंग न आहिनि. पर तव्हां ॾिसो था त नफ़्सियात सॼो कमु पैटर्न उहो सिंपल ई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते मतिलबु उनजो अंग ऐं उनजो हिकिड़ो जुमिलो मटियल आहे, बाक़ी निशानियूं साॻियूं थी इस्तेमालु थियनि. उन खां पोइ आख़िरी हिकिड़ो एग्ज़ाम्पल पढ़ूं पिया त नाज़ी हैज़ 4 whole 4/meter ऑफ रिबन. शी यूज़ 1/2 meters of ribbon to tie a present for her daughter. How many meters of ribbon she has remained? मतिलबु हिकिड़ो चए थी त हेतिरा मीटर नाज़ीअ वटि आहिनि ऐं हूअ जेको आहे सो हेतिरा मीटर इस्तेमालु करे थी पंहिंजे धीउ खे ॾियण जे लाइ. ॿुधायो त हिन वटि जेको आहे सो केतिरी बची. सिंपल हिनखे बि कट कंदासीं छो त टोटल मीटर हेतिरा हुयसि ऐं उन हेतिरा 1/2 मीटर्स हुनखे ॾेई छॾिया. असां हिनखे कट कंदासीं, असांखे जवाबु मिली वेंदो. सो अॼु जो नंढड़ो वीडियो
या मतिलबु अॼु जो ही वीडियो असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हुयो त वर्ड प्रॉब्लम खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त आहिस्ता आहिस्ता असां उन्हनि जे नंढनि नंढनि हिसाबनि खे सम्झूं त जीअं आहिस्ता आहिस्ता असां वॾियुनि शयुनि जी तरफ़ मूव कयूं। यादि रखो, मैथ हुजे, साइंस हुजे, कहिड़ो बि सब्जेक्ट पढ़ो था, सिंपल टू कॉम्प्लेक्सिटी जी तरफ़ वेंदा कयो। कॉम्प्लेक्सिटीअ में डायरेक्ट इन न थींदा कयो, मतिलबु पहिरियों सोले खे पढ़ंदा, पोइ जंहिं महिल तव्हां मथे चढ़ंदा वेंदव त इनशाला तव्हां लाइ काई बि मतिलबु मुश्किल कोन थींदी। गॾु जो सिंधी थाट सां उमेद आहे हीअ वीडियो तव्हांजे लाइ काराइतो साबित थींदो। इनशाला वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट टॉपिक में।